नाज़रीन, समुंड किनारे चश्मा ॻोठ में सक़ाफ़ती ॾियारे जूं शानदार तक़रीबूं 15 स्कूलनि जी शिरकत। इब्राहिम हैदरी जे सामूंडी पट्टी ते वाक़िअ चश्मा ॻोठ ऐं रेड़ी मियाण ॻोठ में 15 मुख़्तलिफ़ स्कूलनि पारां सिंधी सक़ाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। तक़रीबन में स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, वालिदिन इलाक़े वासियुनि वॾे तादाद में शिरकत कई। सक़ाफ़ती जश्न में मुख़्तलिफ़ स्कूलनि तरफ़ां रंग स्टॉल लॻाया विया, जिन में सिंधी रीतनि रस्मनि जूं शयूं, हथ जा ठहियल कारखाना, जाड़, अजरक, रवायती लिबास, सिंधी टोपी, सक़ाफ़ती दस्ताकारियूं नुमायां हुयूं। महिमान ख़ासि फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जी चेयरपर्सन फ़ातिमा मजीद महिमान ख़ासि हुई, जंहिं तक़रीब खे ख़िताब बि कयो। शिरकत करण सक़ाफ़ती ॾींहं जे इंतिज़ामनि खे सारनि जो त साहिली इलाइक़नि जा स्कूल इन साल बि सक़ाफ़त जा पंहिंजो नातो मज़बूत नमूने निभायो आहे, जेको साराह जोॻो अमल आहे। हिन भूमि सजीअ जा भाग्या पोइ सूर न रहंदा साॻिया, पोइ